नाज़रीन, घोड़ा ॿारी जे ॻोठ शेर मोहम्मद चांडियो में क़ाइम कयल प्राइमरी स्कूल जी इमारत गुज़िरियल 2 सालनि खां ठही न सघी आहे, जंहिं सबबि इलाइक़े जा ॿार तालीम खां महरूम आहिनि। तफ़सील ॾिसूं था ग़ुलाम हैदर खट्री जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं घोड़ा ॿारी तहलके जे मरकज़ी शहर वर लॻ ॻोठ शेर मोहम्मद सखीराणी चांडियो जेको क़दीमी ॻोठ आहे। हिते तइलीम जे हवाले सां ॻाल्हि कजे त 2 साल पहिरियां 2018 में जेको हिते स्कूल मौजूदु थियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। इन स्कूल जी नओं बुनियाद रखियो वियो। ठेकेदार जेको आहे सो हिते पथर ऐं रेती लाइ सिर्फ़ु बुनियाद रखी ऐं बाक़ी जेको पंहिंजो पैसे जे चकर में हिते माण्हुनि सां ज़ुल्म करे पाण जेको गुम थी वियो आहे। इन हवाले सां हिते ॻोठाणा बि मौजूदु आहिनि, इन्हनि खां बि पुछंदासीं। 2018 में ठेको आयो, ठेकेदार साहब बुनियाद जा 2 पत्थर रखी करे पैसा हड़प करे हलियो वियो। उन खां पोयां असां बार रिक्वेस्ट ऐं बार गुज़ारिश कई आहे, पर असां अला इख़्तियारियुनि खां इन शइ जो नोटिस वठण था घुरूं। MP हाजी अली हसन ज़रदारी साहब, डिप्टी कमिश्नर ठट्टो, साईं ओस्मान तनवीर साहब सां रिक्वेस्ट आहे, तव्हां अचो इहे स्कूल विज़िट कयो। असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल ख़राब थी चुको आहे, हिन ठेकेदार ते कानूनी कार्रवाई कई वञे। यार महिरबानी करे समूह असांजे ठेकेदार जेको हो तो हिन स्कूल के अध में बुनियाद खणाए पियो, रेती पत्थर लाहे वियो हलियो। हाणे असीं घोड़ा करे बीह रहंदासीं, केरु ॿुधे ई कोन। हा, महिरबानी करे असांखे स्कूल ठही मिले। इहो कमु कराए अध में 2018 में इहो कमु कराए हिते छॾे वियो आहे। असां साफ़ियुनि खे आणियूं था, चऊं था, हिते जेको केरु बि असांजी ॻाल्हि नथो ॿुधे, अचे थो ॾिसियो हलियो थो वञे। असांजो इहो मुतालबो त असांजो इहो स्कूल असांखे कमु कराए ॾियो वञे, तयारु कयो ॾियो वञे। बच्चा आहिनि असांजा, उहे ख़राबु पिया थियनि, असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल ख़राबु पियो थिए। असां वस वारनि खां अपील कयूं था त इहो असांखे कमु कराए ॾियो वञे। बार असांजी अपील आहे, बार असां ठेकेदार खे चयो आहे, सोहेल अहमद समय खे, बहरहाल उहो अचे थो, मुंहुं ॾिसियो हलियो थो वञे। हिते ई कमु रोलड़े जो शिकार आहे। तहलके घोड़ा ॿारी सां लॻी ॻोठ आहे ऐं वर शहर खां 3 किलोमीटर ते फ़ासिले ते आहे। हिन ॻोठ खे तमामु स्कूल जी ज़रूरत आहे, सख़्तु बच्चा दरबदर आहिनि। असीं वस वारनि खे अपील था करियूं, DC खे, वॾेरे हमीद पंवर खे, रईस अली हसन ज़रदारी खे अपील था करियूं, CM साहब खे अपील था करियूं, महिरबानी करे असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल बुनियाद मज़बूत कयो वञे। अॼु सिंध जीअं घोड़ा ॿारी तहलको बि पुठिते पियल आहे। हीउ ॻोठ, तव्हां हिन ॻोठ जे माण्हुनि जा वीचार ॿुधा। माण्हुनि जी चवण ई आहे त ठेकेदार अचे थो, ॾिसे थो, हलियो थो वञे, दिलासनि ते कमु थो हले। सो जीअं माण्हू चवनि था, हितां जा ॻोठाणा क़दीमी ॻोठ आहे, शेर मोहम्मद चांडियो सखीराणी ॻोठ क़दीमी ॻोठ आहे, त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त वस वारनि खे फौरी तौरु क़दम खणणु घुरिजे। कैमरामैन कृष्णा चौहान सां गॾु आऊं ग़ुलाम हैदर खट्टी, मेहरान TV न्यूज़, घोड़ा ॿारी।